सुल्तान, तू केतरो भी तेज भाई, पर पंजी मौत का भाई न सकते। किस्मत हर दफे तुझे साथ लेना है, पर तू मुझे अतल का बच्ची कौन सकते। तुझे मौत ही मुझे भाजो इंतकाम है, इंतकाम। सिर्फ तुझो हुक्म खपे, और ॾिस त सुल्तान जो लाश पंहिंजे कदमनि में हूंदो, कदमनि में। कसू उनखे फसाइण लाइ यार न आहे विछाइबो। शी जेतिरो तेज़ डोए ओतिरो शिकार करण में मज़ो ईंदो आहे, मज़ो ईंदो आहे। साजो खबर पया है तो सेठ सुजान वटि सोन अचणो आहे। छा इहा ख़बर पक्की आहे? इहा इंफॉर्मेशन 100% सची आहे। पर ठीकु आहे, अॼु ई था सेठ जो बंदोबस्त कयूं। तुम गाड़ी एकड़ो मिनट दादा, एकड़ो मिनट, गाड़ी खराब है। अरे मां को तुझे पी जो नौकर आया छा? तोखे खबर ना है मां रईस खुदा बख्श खान जो पुट आया। ऐं हिन रस्ते जी रे मुझे पी जी मर्जी सा जुड़ी हुई। हटा गाड़ी। पुत्र तुझो ही हाल कह वाए कह पंजी मौत के आवाज दिनो आहे। बाबा साईं, हू आसिफ है ना जिनके भा मास्टर के मु कत्ल कयो हो, उन्हें बात से मुख मारियो। लगे तो हू पंजे भा जी मौत विसारे चुको आहे। हाने उन सा हिक के कहानी करनी पौंदी। वरना साईं ता के कुछ भी करण जी का जरूरत ना है। ऐसे इहो कम ता मुते छड़े दे। बाबा साईं वो ऐसे चो मुखे मारे चलियो, बाबा साईं मुखे मारे चलियो। तू हली आराम कर, मां अज ही इन सच जो किस्सो तमाम तो कया। बाहर निकल ऐसे चो दिस आज मौत तुझी मेहमान थी आहे। काकरे तो सोड़ी ने गला वडेरा, तो क्या खबर नहीं? तू एक पुलिस ऑफिसर जे दर ते बैठो आई। ये न थे जिते बैठो आई उते ही तुझी कब्र बना छड़िया, कब्र। मौत के सामो डिसी भी मुझी कब्र जी तो गाल करी। ॾाढी गर्मी आहे तुझे खून में, गे तो त इनके थदो करणो पवंदो। कानून जा मुहाफिज गिदड़न जे उन्हनि खां आहिनि ॾिजंदा वॾेरा।
पंहिंजे पुट जी हालत ॾिसी तोखे अंदाज़ो थी वियो हूंदो। पुट जे ज़ख्मनि ई त मूंखे हिते आंदो आहे। हाणे तुंहिंजे खून जा पाहा ठाहे पुट जे ज़ख्मनि ते हणंदुसि। कंहिंजी मौत कॾहिं आहे इहो त न तूं ॼाणी थो ऐं न मां। बाक़ी रही ॻाल्हि मुंहिंजी, असां कानून जा रखवाला आहियूं ऐं हर वक़्तु ही कारो कफन पाए घुमंदा आहियूं। मूंखे त तो ते रहम तो अचे, मुफ्त में मरी वेंदे छोरा। छा तूं पंहिंजे भाउ जी मौत के विसारे चुको आहीं? छा हशर थियो हुनजो? मरण लाइ तैयार थी अचे चो। मास्टर मकबूल, तू